तारीख़ी गुमनामी जे वर चढ़ियल दीवार सिंध रनीकोट। सिंध तारीख़ खां अॻु तोड़े तारीख़ खां पोइ जे दौरनि जे क़दीम बस्तियुनि ऐं जुड़ियल क़िलनि में निहायत शाहूकार आहे। उन क़दीम विरसे में रनीकोट वारे क़िले जो पिणु शुमार थिए थो। क़दीम सिंधू तहज़ीब, तमदन, तारीख़ ऐं शानदार माज़ी जे विरसे जो शाहिद रनीकोट वारो क़िलो मौजूदा ज़िले जामशोरे जे शहर सन खां 25 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते खीरथर जाबलू सिलसिले जे टकरियुनि ते पंहिंजे मुनफ़रद, हैरत अंगेज़, पुरसहर ऐं तिल्स्माती तिर्ज़े तैमीर जे सूरत में अॼु बि पंहिंजे सिफ़े हस्तीअ ते मौजूदु आहे। क़दीम सिंध जे शाहकार तारीख़ी विरसे जी अलामत ऐं सिंध जे इतिहास जी अज़मत जे उञाण रनीकोट क़िले जी तैमीर ते नज़र विझिजे थी त क़दीम सिंधियुनि जे फ़न तैमीर में महारत ऐं कारीगरीअ ते रश्क थिए थो ऐं फ़ख्र सां चवणो ऐं मञणो पवे थो त क़दीम सिंध तैमीराती फ़न ऐं कारीगरीअ में दुनिया जे ॿियनि मुहज़ब ख़ितनि खां कंहिं बि तरह पोइते न हुई, छो त रनीकोट दुनिया जे कंहिं अजूबे खां कंहिं बि रीति घटि नाहे। 32 किलोमीटरनि जे पखेड़ में जबलनि ते वरवकड़नि सां तैमीर थियल तारीख़ी गुमनामी जे वर चढ़ियल दीवार सिंध जो तिल्स्माती ॾेख एहसासनि खे छेड़ींदे हज़ारे साल अॻु इतिहास नंगर जो सैर कराए थी। जबल सां वरवकड़ खाईंदड़ क़िले जो नज़ारो न सिर्फ़ हैरत अंगेज़, दिलि लुभाईंदड़ ऐं दिलफ़रेब लॻे थो, पर क़दीम सिंधियुनि जी महारत जी यादि ताज़ी कराए थो। हिन क़िले जी रिथा कंदड़ ज़हननि ते फ़ख्रु ऐं उन रिथा जी तकमील कंदड़ हथनि खे चुमण जो अहसासु शिदत इख़्तियार करे वञे थो। हिन क़िले खे 4 दरवाज़ा आहिनि। ओभर वारे दरवाज़े खे सन गेट चयो वञे थो। सन गेट वटि नए जे ॿिन्ही किनारनि वटि बुर्ज या मोर्चा जोड़ियल आहिनि। क़िले में दाख़िल थियण सां खाॿे पासे ॾखण खां वॾो दिफ़ाई मोर्चो या बुर्ज आहे ऐं साॼे पासे कुझु ऊचाईअ ते 2 मोर्चा या बुर्ज जोड़ियल आहिनि। क़िले जे कुंगरनि सां हलण लाइ पहिरें पंधु रस्तो फुट पहिरीं जुड़ियल आहे। कुंगरनि मंझां ॿाहिरि दुश्मन ते नज़र रखण खां अलावा तीरबाज़ी ऐं बंदूकबाज़ीअ लाइ गिड़खियूं पिणु जोड़ियल आहिनि। खाॿे पासे वारे बुर्ज ताईं ॾाकणनि वसीले पहुचिजे थो। कोट जे अंदरां ॾखण बुर्ज भरिसां हेठि गुंबद सां मुक़बरे नुमा अॾावत मौजूदु आहे, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद राया मिलनि था। किन उनखे ॿुध जी इबादतगाह कोठियो आहे त किन मुहम्मद बिन क़ासिम जी जोड़ायल मस्जिद सम्झियो आहे त किन उनखे बारूद खाने जो नालो ॾिनो आहे। के वरी सम्झनि था त दरवाज़े वटि मुक़बरे नुमा अॾावत ऐं टैक्सीला भरिसां ग़ज़नवियुनि पारां जोड़ायल मस्जिद में तमामु घणी हिक जड़ाई आहे, जंहिं मस्जिद जो अरसो 1050 खां 1180 चयो वञे थो। हीअ गुंबज़ नुमा इमारत जी मुस्नद तस्दीक़ बि तारीख़दाननि खे ई करणी आहे। रनीकोट इहो असांजो हज़ारे साल पुराणो क़िलो आहे, जंहिंजे लाइ का हतमी राय त नथी ॾेई सघिजे, जंहिंजे लाइ इहो नथो चई सघिजे त 2000 साल या 3000 साल या 4000 साल पुराणो आहे, पर हज़ारे साल असां यकीनन चई सघूं था त 2000 साल या 3000 साल खां बि क़दीम आहे। इन जे लाइ रिसर्च थियणु खपे ऐं उन जे लाइ असां रिसर्च शुरू करायूं पिया। सन गेट खां दाख़िल थियण खां पोइ जेको रस्तो मीरीकोट ॾांहुं वधे थो, सो बि नई रनी या रणी जियां वरवकड़ बणिजी वञे थो। ॿ लफ़्ज़ ख़ासि आहिनि, नए, रूणी, पोइ ॿाहिरां क़िलो अॾियल आहे। त इहे 3 शयूं मिली करे हिन क़िले जो, हिन जाइ जो, हिन कोट जो नालो आहे नए, रूणी, कोट। उनखे ई अरबन पंहिंजे हिसाब किताब में लिखियो नैरून कोट, नए रून कोट। चोतरफ़ कारनि ऐं भूरनि संगलाख पहाड़ुनि जी ख़ूबसूरत पहाड़ुनि जी वादीअ मझां कचे रस्ते तां गुज़रंदे रस्ते में सालनि खां पियल नामुकमिल पुल बि अचे थी, जंहिंजी तकमील सां मीरीकोट ॾांहुं वेंदे मुफ़ासिलो घटिजी वेंदो। रस्ते सां क़दीम क़ब्रिस्तान बि आहिनि त पथरनि सां जुड़ियल हिकु सादो दिफ़ाई कोट बि मौजूदु आहे, जेको दुश्मन जो सन गेट खां क़िले अंदरि दाख़िल थी वञण खां पोइ मीरीकोट ॾांहुं वधण खां रोकण लाइ दिफ़ाई तौरु हिकु नंढी रुकावट तौरु तइमीर थियल नज़र अचे थो। जीअं ई मीरीकोट ॾांहुं मुड़िजे थो त हसीन वादीअ जी हुस्नाकी शुरू थिए थी। मीरीकोट आॾो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ सियाहनि ऐं सैर तफ़रीह जे शौक़ीननि जी चुरपुर क़िले जे रौनकुनि में इज़ाफ़ो करे थी। मीरीकोट हिकु पहाड़ी ते मौजूदु आहे, चीरोली ऐं पथरनि सां अॾियल आहे। मीरीकोट जे मुख्य दरवाज़े वटां 2 बुर्ज या मोर्चा आहिनि। टियों मोर्चो मुख्य दरवाज़े जे साम्हूं ओभर पासे कुंड वटि अॾियल आहे। मुख्य दरवाज़े वारा मोर्चा काठ जे पुल सां ॻंढियल आहिनि। मुख्य दरवाज़े वटि ॿिन्ही पासे जारनि जियां अॾावत थियल आहे। उन्हनि जे वंगुनि
सां उकर जो कमु थियल आहे। उन उकर में कमल ऐं सूरजमुखी जे गुलनि जी डिज़ाइननि सां गॾु मोर बि उकरियल आहे त पननि जूं ख़ूबसूरत डिज़ाइनूं ऐं बहितरीन जामेट्रिकल डिज़ाइनूं पिणु उकरियल आहिनि, जेकी किले जे क़दीम अॾींदड़नि जी तेमीराती फन में महारत सां गॾोगॾु आर्ट में अकाबरी जी निशानदी करे थी। मोर, सूरजमुखी ऐं कमल गुल जी चिटसाली किले जे आगाटे क़दामत ते रोशनी विझे थी। मीरीकोट जे मुख्य दरवाज़े वटां ॿिन्ही पासे मीरीकोट ते चढ़ण लाइ ॾाकणियूं तइमीर थियल आहिनि। ॾाकणियुनि जे वंगनि सां बि उकर या चिटसाली जो कमु थियल आहे। मीरीकोट बि फन तइमीर जो नादिर नमूनो आहे। चिरोली ऐं पथरनि सां तामीर थियल मीरीकोट अहिड़ो दिफ़ाई ऐं रिहायशी किलो आहे जंहिंजी तामीर बि फन तामीर जो आला नमूनो आहे। मीरीकोट सां मथे हलण लाइ बि पैदल रस्तो फुटपेरी आहे, जंहिंसां हलंदे जबलनि ऐं नए रनी या रणीअ जी ख़ूबसूरत तरीन माथिरी जो बि नज़ारो पसी सघिजे थो। मीरी अंदरि लांढियुनि जो मंज़र पिणु ॾिसी सघिजे थो। कोट खे चोतरफ़ कुंगरा आहिनि। कुंगरनि वारी दीवार में तीरबाज़ी ऐं बंदूकबाज़ीअ लाइ सोराख़ जुड़ियल आहिनि। मीरीकोट ते सियाहनि जी रश बि मीरीकोट जी सहर अंगेज़ अॾावत ॾिसंदे मशहूर ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदे नज़र अचे थी। यहाँ पे हम लोग आए हैं तकरीबन 450-500 किलोमीटर सफ़र करके। ये बहुत ही अच्छी प्लेस है, ठीक है। इसके लिए गवर्नमेंट को थोड़ी और इम्प्रूवमेंट की ज़रूरत है रोड की, और यहाँ पे कुछ रहने के लिए गेस्ट हाउस वगैरह होने चाहिए ताकि लोग यहाँ पे स्टे भी कर सकें। फर्स्ट टाइम आया हूँ, ॾाढो सुठो लॻो, पर थोरी हिते आहिनि त हिते साइन बोर्ड्स आया वञनि त कहिड़ी कहिड़ी जॻह मशहूरु आहिनि। हिते आया हूं त कोई सच माण्हू कोन्हे कंहिंजो त असांखे को इंफॉर्मेशन ॾेई सघे। कोट घुमियो वञे त तमामु सुठो आहे, दिलकश नज़ारा आहिनि हिते, ऐं हिन जहिड़ी जॻह किथे तव्हांखे सिंध में ॿिए हंधि न मिलंदी। मीरीकोट खां शेरगढ़ कोट, चौफेर, ॿियनि जबलनि ऐं रणी नए जी सरसब्ज़ माथिरीअ जा नज़ारा सियाहनि जो मन मोहे विझनि था। मीरीकोट में अंदरि दाख़िल थिबो त अवल हिकु कुशादो ऐवान नज़र अचे थो। ऐवान जे ओलह पासे ऊनू खूह मौजूदु आहे, जंहिंजी जड़ावत या अॾावत बि ॾिसण वटि आहे। खूह तॾहिं के ज़माने में पीअण जे पाणी लाइ खोटियो वियो हो, पर हाणे मजिज़ पाणी न आहे। मीरीकोट अंदरि रिहायशी लांझूं जोड़ियल आहिनि। लांझूं दीवार ज़रिए अलॻि हिसनि में विरहायल आहिनि। हिकु हिसे में तॾो के ज़िले काउंसिल दादू तरफ़ां मरमत कयल हाल आहे। उन हाल जे ॿिन्ही पासे आगाठियूं लांझूं पिणु जोड़ियल आहिनि, जिन लाइ चवनि था त रिहाइश ऐं तंबेलनि वग़ैरह तौरु इस्तेमाल में हुयूं। रनीकोट हाणे हिन वक़्तु जेका हिन जी पोज़ीशन आहे उन में कराची खां वठी सखर ताईं समूरनि माण्हुनि लाइ ही पॉसिबल थी पियो आहे, मुमकिन थी पियो आहे त हू रनीकोट ताईं अची सघनि, हिते अची सियाहत करे सघनि। हितां जूं ख़ूबसूरत टकरियूं, हितां जा ख़ूबसूरत जबल, हिते मौजूदु मीरीकोट, शेरगढ़ ऐं मोहन गेट, मोहन किलो ऐं शाहपीर गेट जेके आहिनि उन्हनि खे हू पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघनि था। हिन में मौजूदु ख़ूबसूरत चश्मा, हिन में मौजूदु हसीन ख़ूबसूरत वादी, उहा पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघनि था। हीअ सिंध जे अंदरि हिकु अहिड़ो क़ौमी वरसो आहे जंहिं क़ौमी वरसे जे ज़रिए दुनिया खे हिकिड़ो तमामु वॾो पैगाम असीं ॾेई सघूं था त सिंधी लखा साल करोड़ा साल अॻु बि हिकु अहिड़ी शइ ठाहे सघिया जेका शइ दुनिया जे लाइ हिकिड़े अजूबे तौरु पेश करे सघे थी। रनी या रणी नए में 12 महीना पाणी वहंदड़ आहे, जंहिं ते रनीकोट में मुक़ीम माण्हू पोखी राही बि कनि था। रनी नए जो वाहीअ जी सूरत में वेही हलंदड़ पाणी निहायत शफ़ाफ़ ऐं हाज़मेदार आहे। पाणी मोहन दरवाज़े वेझो जाबलू सिलसिले मां फुटी निकिरंदड़ पाणीअ जे चश्मनि मथां वही हले थो। हिकु हसीन चश्मो परिन सां मनसूब आहे, जंहिंखे मुक़ामी तौरु परिन जो तड़ कोठियो वञे थो। मक़ामी माण्हुनि जो यकीन आहे त अॼु बि परियूं उन तड़ ते अचनि थियूं। परिन जे तड़ वटि चश्मनि जो पाणी आबशार जे सूरत में वहे थो। 3 नंढा आबशार आसानी सां ॾिसी सघजनि था। परिन जे तड़ मथां तमामु ऊचे जबल ते रनीकोट जो हिकु दिफ़ाई बुर्ज या मोर्चो जोड़ियल आहे, जेको उत्तर, ओभर, ओलह ऐं ॾखण तरफ़ दिफ़ाई निगाह रखण लाइ जोड़ियल आहे। परिन जे तड़ वारे माग या चश्मे खां थोरो अॻिते रनीकोट जो ओलह वारो मोहन नाले दरवाज़ो ऐं कोट आहे। मोहन नालो बि रनीकोट जे क़दामत जी निशानदेही करे थो त रनीकोट कलोड़नि या टालपुरनि जे दौर खां बि आगाटो तामीर थियल आहे, छाकाणि त मोहन नालो इस्लाम खां अॻु वारे दौर खे ज़ाहिर करे थो। मोहन दरवाज़े वटि मोहन नए, रनी नए सां मुखामिल थिए थी ऐं रनीअ जे वहिकरे में शामिल थी वहंदी वञी सन दरवाज़े खां ॿाहिरि निकिरे थी। मोहनकोट
मोहन दरवाज़े जे ॾखण वारे पासे दरवाज़े खां मथे ऊचीअ टकरीअ ते मौजूदु आहे। मुस्ततील शिकिल जो मोहन किलो बि तिर्ज़ तामीर जो शाहकार नमूनो आहे। मोहन कोट खे बि सर करण लाइ ॾाकणियूं आहिनि। मोहन कोट खे ॿाहिरां ओलह पासे ॿ दिफ़ाई बुर्ज या मोर्चा आहिनि जितां मोहन लंघ ऐं ओलह तरफ़ इलाइक़े ते चङी तरह नज़र में रखी या ॾिसी सघे थो। ज़बून हाल मोहन किलो शानदार माज़ीअ जी साख भरे थो। आमरी दरवाज़े वारे पासे निहायत ऊचे पहाड़ ते शेरगढ़ जो किलो करखियो बीठो आहे। चवनि था त हिन कोट में शींहं या शेर रहंदा हुआ, तॾहिं शेरगढ़ सॾियो वियो। इहो बि मुमकिन आहे त हिन कोट खे सर करण या फतेह करण लाइ शींहं जहिड़ी बहादुरी ऐं ताक़त घुर्बल हुई, तॾहिं शेरगढ़ सॾियो वियो। शेरगढ़ तां निगाह फेराइजे थी त मीरी कोट समेत रनी कोट अंदरि समूरी माथिरीअ ते निगाह पवे थी त ॿाहिरि बि परे ताईं पहाड़ी इलाइक़ो अख में अची वञे थो। शेरगढ़ ते पहुचण लाइ रस्तो ॾाढो ॾुखियो आहे। लॻे थो त शेरगढ़ कोट दिफ़ाई तौरु फतेह या शिकस्त लाइ आख़िरी कोट ऐं मोर्चो हो। शेरगढ़ बि लॻभॻि मुस्ततील शिकिल में मोहन किले जा तइमीर थियल आहे, पर शेरगढ़ खे चइनी कुंडनि वटि बुर्ज या मोर्चा आहिनि। शेरगढ़ जी तइमीर जो नमूनो मीरी कोट सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। दिफ़ाई दीवारनि सां कुंगरा जुड़ियल आहिनि ऐं दिफ़ाई दीवार सां हलण लाइ प्यादल रस्तो फुटबेरी बि इस्तेमालु थियल आहे। शेरगढ़ कोट खे ॾाकणियूं बि आहिनि। ज़बून हाली जो शिकार ही कोट अॾावती तिर्ज़ जो बहितरीन मिसाल आहे। रनी कोट निहायत क़दीम इहो सासानी ऐं ईरानी दौर जे सिंधी अदावतुनि जे माहिरनि माण्हुनि जो ठहियल आहे। हिते उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुसि त रनीकोट जी जेका तस्दीक शुद्ध तारीख़ या तहक़ीक़ तॾहिं थी सघे थी जॾहिं उन जी कंहिं तमामु क़दीम हिसे मां तइमीरात मां उहो हिकिड़ी कार्बोनिक टेस्ट जेके असीं रेडियो कार्बन टेस्ट बि चऊं। सिंध जी अज़ीम दीवार सम्झियो वेंदड़ रनीकोट किलो छो तइमीर कयो वियो इहो त सम्झ में अचे थो, पर दुनिया जो ही अजूबो कॾहिं ऐं कंहिं जोड़ियो इहो ॻुझ अञा ताईं न ॻोल्हियो वियो आहे। साइंसी दौर में ॻुझ ॻोल्हण बजाए ॻुझ जे ॻंढ खे अञा बि चीड़ो बणायो वियो आहे। जेतिरा मुहक़क़ ओतिरा ई इख़्तिलाफ़ी राया। तारीख़ी तौरु गुमनामीअ जे वर चढ़ियल दीवार सिंध तारीख़ जे सुफ़नि ते अचणु घुरिजे, न त तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी। छाकाणि त हर क़ौम पंहिंजे हाल ऐं माज़ीअ जी शानदार तहज़ीब, तमदन ऐं सक़ाफ़ती वरसे जे पेशे नज़र मुहज़ब सम्झी वेंदी आहे। अॼोके साइंसी दौर में जिते 40,000 साल अॻु जे आसार जी उमिरि कथे सघिजे थी, उते 2-2.5 साल क़दीम रनीकोट जे किले जी ॼमार या दौर कीअं नथो कथे सघिजे। जेकॾहिं शाहपीर दरवाज़े खां क़दीम अॾावत मंझां कोयले या चारकूल जा नमूना वठी रेडियो कार्बन टेस्ट कराई वञे त तारीख़ी तौर ते गुमनामी जे वर चढ़ियल सिंध जी अज़ीम दीवार पंहिंजी क़दामत खे रसी तारीख़ी तौरु निर्वार थी वेंदी।